अस्सलाम वालेकुम दोस्तों वीलाग में भली कार अॼु गुफ़्तगू अॼोके हिन मुंहिंजे वीलाग में अॼु गुफ़्तगू कंहिं ॿिए मौज़ू ते न पर सिंध जे अमन मान जी सूरत हाल ते आउं सम्झां थो त थोरो डिस्कस ज़रूरु थियणु घुरिजे छाकाणि त अॼु जी कावश अख़बार में हिकिड़ी जेका मेन हेडिंग आहे उन में सिंध जे वज़ीर अज़म जो मौक़िफ़ आहे त बदमनी जी सूरत हाल छाकाणि त इलाही ख़राबु आहे तंहिंजे करे ऑपरेशन जी कचे में सख़्तु ज़रूरत आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर जो मौक़िफ़ उन ई हेडिंग में आहे त हालतूं अॻु खां बहितर आहिनि तंहिंजे करे ऑपरेशन जी ज़रूरत कोन्हे। आउं सम्झां थो त सिंध हिन वक़्तु ऐं सिंध हूअं त सॼी सिंध में बदमनी ख़ैरु उरूज ते आहे पर ख़ासि तौरु सिंध जे 3-4 ज़िलनि में सूरत हाल इहा आहे जो माण्हू राति जो शाम खां पोइ घरनि मां ॿाहिरि नथा निकिरनि। आम माण्हू बि अज़ाब में आहे, वापारी तबिको वधीक अज़ाब में आहे। कुझु अर्सो पहिरीं जेको आहे मुज़ाहिरो थियो हुयो शिकारपुर जे माण्हुनि जो, उन में मूं ॾिठो त जज बि शामिलु आहे, वकील हुया, पुलिस में जेके माण्हू नौकरियूं कनि था उहे बि शामिलु हुया। उन्हनि खां सवाइ उन्हनि जो मुज़ाहिरो हो त शिकारपुर जी सूरत हाल इहा आहे, शिकारपुर जेको माज़ी में सिंध जो पेरिस हुयो उन जी सूरत हाल इहा आहे त माण्हू हाणे शाम जो घरां नथो निकिरी सघे, दुकाननि ते अची बि माण्हू घुरे था वञनि, रस्तनि रोडनि ते असां जीअं ज़िंदगी जेका आहे उहा जीअण जंजाल आहे। शिकारपुर खां पोइ कश्मीर जा माण्हू वञी इस्लामाबाद वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि जो धरणो जारी आहे ऐं उन्हनि जा जेके वीडियोज़ ऐं जेके असांजे साम्हूं गुज़रिया आहिनि जेको हुननि ॻाल्हायो आहे उनखां पोइ वरी कुझु माण्हू शहरियार महर ऐं उनखां सवाइ बिजाराणी साहब ॿिया हुन जेके मिलण विया माण्हुनि सां उन्हनि जो मौक़िफ़ आयो ऐं आउं सम्झां थो उन मौक़िफ़ में को वधाव कोन हो ऐं हुननि जो चवणो त सिंध में अपर क्लास जेको सिंध अपर सिंध आहे उन में जेको सरदार आहे, जागीरदार आहे, उहो ख़ुदि ॾोह वारनि जो साथी आहे, उहो पाले थो, उनजे बंगलनि ते उहे पलिजनि था, माण्हू अॻुवाट थियनि था, पोइ वरी उतां बाज़ियाब थियनि था ऐं वेंदे उन्हनि सरदारनि वॾेरनि जा जेके ख़ासि वाठा आहिनि उहे उतां जेके आहिनि उहे माण्हुनि खां भुंग जेके आहिनि उहे उन्हनि जे मार्फत वरिता वञनि था ऐं उनखां पोइ जेको आहे उहो सिंध जेका आहे अमन मां जेका आहे उहो माण्हू को बाज़ियाब थिए थो। सिंध इन में हाणे के छा लिकाइजे, धाड़ेल विडियो बयान जारी कनि पिया, फेसबुक ते धाड़ेल लाइव अचनि था, धाड़ेल जेके आहिनि उहे पंहिंजा हथियार ॾेखारनि था, उहे सरियाम धमकियूं ॾियनि था, माण्हुनि खे चवनि था ऐं रोडनि ते सरियाम बीठा आहिनि, गाॾियुनि जे काफ़िलनि जी शिकिल में उहे निकिरनि था ऐं उन जा पंहिंजा मौक़िफ़ आहिनि। असांखे हथियार जेको आहे उहो सिंध जा पुलिस ऑफिसर ॾियनि था, लेकिन पुलिस बि उते उन सिस्टम जो हिसो बणिजे थी। उहो SSP अगरि ठठे में आहे त उनजो मौक़िफ़ ॿियो आहे, उहो बदीन में आहे उहो ॿियो आहे, पर जॾहिं उहो जकोबाबाद में वञे थो, शिकारपुर वञे थो, कंदकोट वञे थो या घोटकी ज़िले में वञे थो त पोइ उहो उन सिस्टम जो हिसो थी थो वञे। छाकाणि उते जेको सियासतदान आहे जेको इलेक्शन खटे अचे थो उहो हाणे चवंदा आहिनि 21 में खड़े महमूद अयाज़, कोई बंदा रहा न बंदा नवाज़। हाणे उहे महर बि त पीस पार्टी में, उहे लुंड बि पीस पार्टी में, उहे घोटकी में जा शिकारपुर जा महर पीस पार्टी में, त उहे बिजाराणी पीस पार्टी में, त बाक़ी जेके सरदार आहिनि उहे सभु पीस पार्टी में आहिनि, पुराण जमात जो हिसो आहिनि। तंहिंजे करे उते ज़ाती क़बाइली हाणे जहिड़ो आहे कोन जेको अॻे हूंदो हो त भई शिकारपुर में उजण कलड़ी तकरार थो हले, घोटकी में महर लुंड या ॿियूं ज़ातियूं, ईअं शिकारपुर में जतोई महर पिसाणी ॿियूं बिरादरियुनि जा झड़ा हलंदा हुआ, पर हाणे उहे झड़ा त न आहिनि ऐं तॾहिं हथियार खणी माण्हू घुमंदा चवंदासीं क़बाइली जहिड़ो आहे, बिरादरियुनि सां झड़ा आहिनि, हुन करे हाणे उहे पाण खे क़बाइली बिरादरी जहिड़ा नथा चवंदा आहिनि, सिधो सिधो धाड़े था चवनि, उहे निकिरी था वञनि। तॾहिं करे आउं सम्झां थो सिंध गवर्नमेंट इन्हनि इलाइक़नि में ख़ासि तौरु अमन मान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम पई आहे ऐं इन में को शक कोन्हे त सिंध जे घर वज़ीर हालांकि सिंध असेंबली फ्लोर ते वेही शिकारपुर जे कश्मीर कंदकोट SSP जी तारीफ़ थो करे, चए थो उन एतिरो भलो कमु कयो आहे जो ॿुधाए नथो सघां ऐं उन ई ज़िले जा जेके माण्हू आहिनि कश्मीर कंदकोट जा उहे इस्लामाबाद वेठा आहिनि
प्रेस क्लब में ॾाढो एहतिजाज था कनि, धरणा था हणनि त सिंध में बदबनी जी बाहि आहे, असां घर में रही नथा सघूं। ऑपरेशन कहिड़े क़िस्म जो? हिकिड़ो ऑपरेशन त असांखे ख़बर आहे त माज़ी में इहो धाड़ेल कल्चर कीअं पैदा थियो, अॻे हुयो कंहिं ज़माने में, पर असूल पसंदि हिकिड़ा धाड़ेल हूंदा हुआ। ॿ चवंदो भई परू चांडियो आहे, फलाणो आहे, हिकिड़ी उन्हनि धाड़ेलनि जी हिकिड़ी आम माण्हू बि तारीफ़ कंदा हुआ, ठीकु आहे, लुटींदा हुआ। असां कोन चऊं की सुठा हुआ, धाड़ेल को सुठो थी कोन सघे, भले लेकिन केरु हुजे। पर हिकिड़ी अमन अमान जी सूरत हाल हुई त ईअं हो त कंहिं ग़रीब खे कोन लुटियो वेंदो हो, कंहिं औरत खे कोन फिरियो वेंदो हो, कंहिं ग़रीब वापारी खे, वाणीअ खे, दीवान खे, कंहिंखे तंग कोन कयो वेंदो हो। पर हाणे त हालत तमामु ख़राबु आहे। वरी उन माण्हुनि खे ॿधी वञण खां पोइ त उनखे कुटनि था, धाड़ेल वणनि सां ॿधनि था, ज़ंजीरुनि सां ॿधनि था, उन तशदुद कनि था, दाऊं करे थो, ऐं उहे पोइ वरी वीडियो माइटनि ॾे अचनि थियूं। इहा पोज़ीशन आहे सिंध जे हिननि इलाइक़नि में। ऐं अगरि चइजे त माण्हुनि जी सूरत हाल अॻे खां बहितर आहे, त आउं सम्झां थो त इन जुमिले ते खिली सघिजे थो। तंहिं करे उहो ऑपरेशन धाड़ेलनि जो ख़ात्मो ज़रूरी आहे, पर उहो ऑपरेशन न जेको उतां जे मक़ामी माण्हुनि खे लॾाए उन जूं ज़मीनूं ॿियनि खे ॾियणु, या उते सिंध जे उन्हनि ॻोठनि में जेके आम माण्हू आहिनि सुखनि सां गॾु सावनि खे साड़े, ऐं पोइ उते चइजे त हाणे छाकाणि त फलाणा माण्हू अची वेहंदा, पोइ उहे ख़ुदि छा उनखे ख़बर कोन्हे त धाड़ेल किथां अचनि। केतिरा लॉ एनफोर्स इदारा आहिनि बॉर्डरनि ते वेठा आहिनि, बलोचिस्तान जे, सिंध जे, पखी हीअं माण्हू जेको हुतां पर थो हणे त पोइ उनखे ख़बर पए थी त पखी कहिड़ो गुज़री वियो आहे। माण्हू कंहिंसां फ़ोन ते थो ॻाल्हाए तॾहिं ॿुधाइनि था असीं तव्हां बलोचिस्तान में हिन माण्हू सां ॻाल्हायो, घोटकी में हिन सां ॻाल्हायो, जकोवाल में हिन सां ॻाल्हायो, अव्हांजी वीडियो कॉल, अव्हांजा फ़ोटू, अव्हांजा वॉइस मैसेज सभु अची था वञनि। धाड़ेलनि जा चार मिलनि था, नथा अचनि, धाड़ेल माण्हू अगवा कनि था, टोला निकिरनि था, पोइ उनखे ख़बर नथी पए। तंहिं करे ॾोहारनि जो ख़ात्मो तमामु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। पर उनखे को कंहिं ॿिए फोर्स जे हवाले करे ऐं उते जे माण्हू क़ाइमी माण्हुनि जे ख़िलाफ़ु नाइंसाफ़ियूं करण वारो जेको अमल आहे उहो न थियणु घुरिजे। पर आउं सम्झां थो अमन अमानी सूरत हाल इलाही ख़राबु आहे सिंध में, पर सिंध हिन इलाइक़नि में ऐं उन्हनि इलाइक़नि में जेसि ताईं अमन न थींदो, हीउ धाड़ेल कल्चर जो ख़ात्मो, फोरू लुटेरनि जो ख़ात्मो, रोडनि था माण्हू सुकून त पंहिंजे वतन में, पंहिंजी धरती में, पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहर में माण्हू निकिरी न सघे, घुमी न सघे, ॻाल्हाए न सघे, त इन खां वधीक ॿी बेवसी, ॿी नाइंसाफ़ी कहिड़ी हूंदी। तंहिं करे आउं सम्झां थो त अमन अमान जी सूरत हाल थियणु घुरिजे, ऐं ख़ुदि माण्हुनि खे पंहिंजे रस्तनि ते हाणे पाण अचणु घुरिजे। जीअं कश्मीर जा आया आहिनि, जीअं हिन खां अॻु में मूं ॾिठो त शिकारपुर जे माण्हुनि जेको एहतिजाज कयो, कराची प्रेस क्लब वारो, ईअं सिंध जे ॿियनि माण्हुनि खे बाशऊर, छो सॼो ज़िलो त धाड़ेल कोन्हे न, धाड़ेलनि जा घणा धाड़ेल हूंदा, कंहिं ज़िले में 50 हूंदा, 100 हूंदा, 200 हूंदा, के टोला हूंदा, उन्हनि जो ख़ात्मो हाणे उन इलाइक़नि में अमन बहाल कराइणु गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे। ऐं जेसि ताईं अमन बहाल न थींदो तेसि ताईं सिंध अंदरि इन्हनि ज़िलनि में, ख़ासि तौर सॼी सिंध में, पर ख़ासि तौर 3-4 ज़िलनि में जेका सूरत हाल आहे, आउं सम्झां थो त उते का डेवलपमेंट, का ॿियो कमुकारु, ॿियो कुझु कहिड़ी ज़िंदगी, केरु इंसानु, स्कूल हलंदा हूंदा, को ज़राअत थींदी हूंदी, को कण जो वापारु थींदो हूंदो, सभिनी शयुनि जो खे रोके सघिजे थो अगरि सिंध गवर्नमेंट इन सिलसिले में थोरी हिमत करे। ऐं हिन क़िस्म जो रुगो इन इल्ज़ाम जे करे त बाबा न हाणे नवाज़ लीग हुकूमत जे मथां उहे सुभाणे अची चवनि असांखे, ऐं अची चवनि सिंध गवर्नमेंट नाकाम या अमन करणी, उन करे असीं वफ़ाक़ी सरकार जे कंहिं फ़ैसिले जी हिमायत न कयूं। मां सम्झां थो वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार खे गॾिजी सिंध जे अपर जे इन्हनि इलाइक़नि मां धाड़ेलनि जो ख़ात्मो आणणु घुरिजे, ऐं अमन सिंध जी फर्स्ट तरजीह आहे। जेसि ताईं सिंध में अमन न ईंदो तेसि ताईं सिंध तरक़ी न करे सघंदी। ऐं सम्झां थो त अमन माण्हुनि जे लाइ सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत आहे, ऐं उहे सख़्तु क़दम सिर्फ़ु धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु हुजनि, न कि वकामी माण्हुनि जे ख़िलाफ़ु। छो अॼु मूं सोचियो त इन मौज़ू ते तव्हां सां थोरो शेयर कजे त जॾहिं वज़ीर अज़म चए थो त ऑपरेशन कजे त सिंध गवर्नमेंट चए थी न हाणे हालतूं बहितर आहिनि, त इहो मौक़फ़ु जेको ख़ुदि सिंध गवर्नमेंट जो आहे, असां हिन जी सपोर्ट त नथा करे सघूं। असां ज़रूरी आहे घुर कंदासीं, डिमांड कंदासीं सिंध जे पढ़ियल लिखे माण्हुनि जी हैसियत में त सिंध में अमन थियणु जेको आहे उहो ज़रूरु क़ाइमु थियणु घुरिजे। ऐं सो अॼोके हिन वीडियो कॉल में आउं चाहींदुसि त इन मौज़ू ते, इन डिस्कस ते सिंध में ओपन डिस्कस थियणु घुरिजे, सिंध जा माण्हुनि ते ॻाल्हाइनि, लिखनि, ऐं भरपूर जेको आवाज़ु उथणु घुरिजे। जेसि ताईं इजाज़त ॾींदा दोते चांडे खे अला भाई।